किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर जय गज बदन षडानन माता जय गज बदन षडानन माता जगत जननी दामिनी दुत गाता जगत जननी दामिनी दुत गाता जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर नहीं तब आदि मध्य अवसाना नहीं तब आदि मध्य अवसाना अमित प्रभाव वेद नहीं जाना अमित प्रभाव वेद नहीं जाना जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर भव भव विभव पराभव कारिणी भव भव विभव पराभव कारिणी विश्व विमोहनी स्वबस बिहारिणी विश्व विमोहनी स्वबस बिहारिणी जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय जय गिरिवर बोल आदि शक्ति मात भवानी की जय। प्यारी साथ संगत, जय जय गिरिवर राज किशोरी देवी माता जी उस्ततीअ सां अॼु जी कथा शुरू था कयूं। देवी भागवत महापुराण ता सभिनीनि जो स्वागत आहे।
श्रीमद् देवी भागवत महापुराण। श्रीमद् भागवत महापुराण सां ॾाढो कुछ मिलंदो जुलंदो आहे पाण में। ॾाढियूं कथाऊं हिन में भागवत पुराण जूं बि आहिनि। इन करे असां उहे न खणी करे उहे छॾींदा हलंदासीं। ऐं अॼु असां 7 नंबर स्कंद शुरू कंदासीं। 6 छॾे करे उहे कथाऊं आहिनि राजा हरिश्चंद्र वग़ैरह जूं। 7 स्कंद में देवीअ जे जंहिं अवतार जी कथा आई आहे उहो आहे हिकु ई देवीअ 2 अवतार धारण कया हिक ई टाइम में, शाकंभरी ऐं शताक्षी। शताक्षी जो अर्थ आहे 100 अखियुनि वारी, शत अक्ष। ऐं शाकंभरी देवीअ जो अर्थ आहे भाॼियुनि जी देवी। भाॼियूं बि देवीअ जो ई रूप आहिनि। त कथा ईअं आहे, दुर्गम नाले हिकिड़ो असुर हो, दैत्य। उन ब्रह्मा जी तपस्या कई। ब्रह्मा जी कठिन तपस्या करे, चङी कठिन तपस्या करी ब्रह्मा आयो। अचेसि वरदान घुर। उन दैत्य इहो घुरियो कि वेद मूं वटि अची वञनि। वो ॾाढो सोचे करे आयो हो कि वेदनि जा जेके मंत्र आहिनि उहे सभिनीनि खां विसरी वञनि, ज्ञान हलियो वञे ऐं उहे सभु मूं वटि अची वञनि। वेद बि, वेदनि जा मंत्र बि। ब्रह्मा चयो तथास्तु। हाणे वेदनि जो हली वञणु ईअं मञियो वेंदो आहे जीअं असां कोरोना काल ॾिठोसीं, सभु ठप थी वञे, सॼो संसार जो कमु रुकिजी वञे, रोलिंग रुकिजी वञे, रोलिंग। वेदनि सां रोलिंग हलंदी आहे। छो त वेदनि में सभिनी जो कर्तव्य कर्म निर्धारित आहे कि राजा जो कहिड़ो धर्म आहे, वैश्य जो कहिड़ो धर्म आहे, ब्राह्मण जो कहिड़ो धर्म, गृहस्थीअ जो कहिड़ो धर्म, शूद्र जो, सेवक जो कहिड़ो धर्म। पंहिंजे पंहिंजे कर्म में माण्हू लिप्त रहंदो आहे त रोलिंग हलंदी आहे, संसार हलंदो आहे। त ईअं थियो, वेद गुम थी वञण जे करे, वेद मंत्र अलूप थी वञण जे करे कमु रुकिजी वियो। कंहिंखे ख़बर ई न पई पए कि मूंखे करिणो छा आहे। इहा बि हिकु वॾी उलझन हूंदी आहे कि माण्हूअ खे ख़बर ई न हुजे कि मूंखे करिणो छा आहे, मुंहिंजो लक्ष्य छा आहे। उहो बसि हेॾां होॾां पोइ भिटकंदो रहंदो आहे, मन में शांती न, कॾहिं हिन तरफ़ कॾहिं हुन तरफ़। उहो पंहिंजो समय पियो पास कंदो रहंदो आहे, जंहिंखे लक्ष्य ख़बर न आहे। त ईअं थी वियो, कर्म बंदि थी वियो, कर्म रुकिजी वियो। वेद न हुअण जे करे, मंत्र न हुअण जे करे, शास्त्र न हुअण जे करे, सत्संग न हुअण जे करे माण्हू निठलो थी वेही रहंदो आहे। सभु वेही रहिया कि मां ई ब्रह्म आहियां, मां ई ज्ञानी आहियां, सभु वेही रहिया। त सृष्टि कीअं हले? हिक ॿिए खे लुटण फुरण लॻा त शयूं बि त आख़िर ख़तमु थींदियूं न, उहे बि ख़तमु थी वयूं। अहिड़ी स्थिति थी जो खाइण लाइ कुझु कोन बचियो ऐं बारिश बि बंदि थी वई। छो त बारिश जो संबंध आहे हवन यज्ञ इन्हनि घटनाउनि सां। त सभु दुखी थियण लॻा, देवता सभिनि खां वधीक दुखी थिया। छो त धरतीअ ते जेको सुठो धर्म कर्म थींदो आहे, पुण्य थींदो आहे, उहो सॼो मिलंदो आहे देवताउनि खे। देवताउनि जो भोजन ई उहो आहे, दान धर्म दया
यज्ञ हवन कथाऊं इन्हनि सां देवताउनि खे बल मिलंदो आहे। त उहो ई बंदि थी वियो त देवताऊं ॾाढा परेशान थी करे हिमालय ते वञी करे देवीअ जी आराधना करण लॻा, देवीअ जी स्तुति करण लॻा कि हे माता तो हमेशा असांजी रक्षा कई अथई, हाणे बि कर। मुझी माता तो दर अरदासया, मुझी माता तो दर अरदासया, मुझी माता तो दर अरदासया, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा। मुझी माता तो दर अरदासया, मुझी माता तो दर अरदासया, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा। तू गौरी अम्बे महारानी, तू गौरी अम्बे महारानी, तू रुद्राणी तू ब्रह्माणी, तू रुद्राणी तू ब्रह्माणी, ओ कण कण में तुझो वासवा, कण कण में तुझो वासवा, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा। मुझी माता तो दर अरदासया, मुझी माता तो दर अरदासया, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा। मैया तुझी शेर ते सवारी, मैया तुझी शेर ते सवारी, अगियां भैरव करे नृत्यकारी, अगियां भैरव करे नृत्यकारी, ओ दर्शन सा मन में हुलासवा, दर्शन सा मन में हुलासवा, तुझो दर्शन कया इहा प्यासा, तुझो दर्शन कया इहा प्यासा। दे शक्ति कया तुझी भक्ति, दे शक्ति कया तुझी भक्ति, भक्ति करे मां पाया मुक्ति, भक्ति करे मां पाया मुक्ति,
तुंहिंजो दर्शन कया इहा प्यासा तुंहिंजो दर्शन कया इहा प्यासा तुंहिंजो दर्शन कया इहा प्यासा ऋषि मुनि तुंहिंजो जस था ॻाइन ऋषि मुनि तुंहिंजो जस था ॻाइन शिव ब्रह्मा भी तोखे ध्याइन शिव ब्रह्मा भी तोखे ध्याइन तुझे दर जो माधव दासवा तुझे दर जो माधव दासवा तुझो दर्शन कया या प्यासा तुझो दर्शन कया या प्यासा मुझी माता तो दर अरदासया तुझो दर्शन कया या प्यासा तुझो दर्शन कया या प्यासा देवताओं ॾाढी स्तुति कई देवी माता जी। देवी माता प्रगट थी ऐं वो देवी जॾहिं प्रगट थी ऐं उन स्थिति ॾिठई पंहिंजे ॿारनि जी संतान जी धरती वासियुनि जी तो माता रुनी एॾो उनखे रुअण आयो जो ॿ अखियूं घटि पइजी वियूं। रुअण जे लाइ अखियूं खपंदियूं आहिनि न ॻोढ़ा वहण जे लाइ। भगवान असांखे ॿ अखियूं कुदरत ॾिनियूं आहिनि कि एतिरियूं काफ़ी आहिनि। रुअण ॻोढ़ा इन खां वधीक न निकिरंदा आहिनि पर उन देवी भवानीअ खे एॾो रुअण पियो अचे जो हुनजे सॼे शरीर में अखियूं निकिरी आयूं रुअण जे लाइ। उहा त कुझु बि थी करे सघे। 100 अखियूं सॼे शरीर में निकितियूं ऐं उन मां उहा रुअण लॻी। तॾहिं नालो पियो शताक्षी 100 अखियुनि वारी शताक्षी। ऐं उन मां जेको ॻोढ़ा निकिता न उहो एॾो पाणी निकितो जो न धरतीअ ते जेका धरती सुकी चुकी हुई सा वरी आली थी वई। उहा धरती आली को बरसाति सां न थी इन ॻोढ़नि सां थी वरी हरियाली थी वई। ऐं देवीअ ॾिठई सभु बुख ते वेठा आहिनि त ओॾी महिल भाॼियुनि जी वर्षा थी आहे। भाॼियूं भाॼी देवीअ जो प्रसाद आहे। तॾहिं नालो पियो शाकंभरी देवी देवी शाकंभरी। ऐं पोइ हुन देवीअ चई चिंता न कयो वरी व्यवस्था आणण जे लाइ सुचारू रूप सां संसार खे हलाइण लाइ उन दैत्य जो मां नाश कंदसि जेको वेद कब्जे में कया आहिनि जंहिं। पोइ वॾी लड़ाई थी आहे। हिन पासे दुर्गम ऐं होॾां देवी। दुर्गम सां गॾु अनेक उन जा साथी असुर। हिन देवीअ सां गॾु बि अनेक देवियूं उत्पन्न थियूं। उहे जेके देवियूं हुयूं कालिका तारिणी बाला त्रिपुरा भैरवी रमा बंगला मातंगी त्रिपुर सुंदरी कामाक्षी तुलजा देवी जांबनी मोहिनी छिन्नमस्ता गोयर काली। ये अनेक देवियूं हिन देवीअ सां गॾु उन लड़ाईअ में हुयूं। ऐं होॾां उहो असुर हो दुर्गम। वॾी लड़ाई थी ऐं आख़िरीअ में दुर्गम जो अंत थी वियो। सभिनी देवताउनि देवीअ जी स्तुति कई ऐं देवीअ वेद आणे करे वापसि ॾिना ब्रह्मा खे। ऐं उन अनुसार सृष्टि हली रही आहे। हीअ सृष्टि हिकु सिस्टम सां हली रही आहे। उनखे वेद चइबो आहे अर्थात सद ज्ञान चइबो आहे। ज्ञान सां ई सृष्टि हले पई थी। मूर्खनि जे करे सृष्टि कोन पई थी हले। जेके सद ज्ञानी आहिनि समझदार आहिनि
नीतिवान आहिनि, जिनखे ख़बर आहे कि किथे ॻाल्हाइणो आहे, किथे कहिड़ो कमु करिणो आहे। उन्हनि जे करे सृष्टि हले पई थी, समझदारनि जे करे, जेके विवेकी आहिनि। मूर्खनि जे करे थोरी पई थी हले। पर मूर्ख सम्झंदो अथव कि उहो ॾाढो महत्वपूर्ण रोल निभाए रहियो आहे, छो त मूर्ख केवल पाण खे होशियार सम्झण में ई पूरो हूंदो आहे, उन में ई डूबियल हूंदो आहे। ऐं विवेक किथां ईंदो आहे? सत्संग मां। त कथाऊं सत्संग असांखे विवेक प्रदान कंदियूं आहिनि, ऐं विवेकी माण्हू हिन संसार खे हलाइण में मदद कंदो आहे, सुठो संसार बणाईंदा आहिनि। ये समझदार माण्हू। मूर्ख त चरियो चरियो ॻाल्हाए बसि हलंदा थींदा आहिनि। त देवीअ वेदनि जी वरी स्थापना वापसि कई, ऐं उहो 10 ॾींहं युद्ध हलियो हो, त इन करे उन ॾींहं खे विजयादशमी चइबो आहे, ऐं बाक़ी ॾींहंनि खे नवरात्रि। पोइ वरी उहा देवी माता हली वई। हाणे अॻिते अचे थो, जनमेजय प्रश्न थो पुछे वेद व्यास खां कि तव्हां चयव शुरू में कि मणिदीप में देवी माता ब्रह्मा खे सरस्वती ॾिनी हुई, विष्णुअ खे लक्ष्मी ऐं शिव खे काली। पर मां त ॿुधो आहे लक्ष्मी समुंड मां उत्पन्न थी हुई, ऐं शिव जी जेका ज़ाल आहे सती, सा त दक्ष जे घर थी हुई। उहो कॾहिं थियो, कीअं थियो? त हुन ते वेद व्यास कथा ॿुधाइनि थो कि हिकु दफ़े छा थियो, ॾाढी वॾी लड़ाई कई विष्णुअ ऐं शिव असुरनि सां। उहे दैत्य हुआ ॾाढा सारा, हलाहल उन्हनि जो नालो हो। कई साल उहा लड़ाई हली, पोइ आख़िर विष्णु ऐं शिव जीते विया। पोइ पंहिंजे पंहिंजे घर आया। विष्णु वैकुंठ में आयो, शिव कैलाश ते वियो। अची करे विष्णु लक्ष्मी खे चएसि थो, पंहिंजा अस्त्र शस्त्र लाथई ऐं लेटी पियो। लक्ष्मी जोर ॾियण लॻी। विष्णु भॻवानु एटीट्यूड में भरियल हो, ऐं उनखे ॿुधाएसि थो कि केॾी मुश्किल हुई इहा लड़ाई जीतण, पर असां मारियोसीं, संहार कयोसीं असुरनि जो। तूं जोर ॾे। ईअं होॾा शिव बि कि वञ दुर्गा, हू भंग मुंहिंजे लाइ ठाहे, थकिजी पियो आहियां। मतिलबु ही ॿई ईअं ॾेखारण लॻा कि तव्हां ईअं ई आहियो, तव्हां मिड़ई अबला आहियो, वेठियूं आहियो, असांजी महिनत ॾाढी आहे, असां असली कमु असां कंदा आहियूं, तव्हां रुगो घर वेठियूं आहियो। त हिननि जो इहो व्यवहार ॾिसी करे ॿई देवियूं मुस्कुराइण लॻियूं। लक्ष्मी विष्णुअ ॾे निहारे मुस्कुराइण लॻी, ऐं उहा शिव जे साम्हूं। त विष्णु चएसि थो, छा थी ॾिसी, छा तोखे डाउट आहे असांजी शक्तिअ ते? लक्ष्मी चई, शक्ति त स्त्री थींदी आहे न। विष्णुअ खे क्रोध आयो। शक्ति त स्त्री, त विष्णु क्रोध में अची वियो। अञा घटि वधि हुनखे कि असली कमु असांजो आहे। त जॾहिं क्रोध में आयो विष्णु ऐं शिव बि, त हो बि क्रोध में रुसी करे हली वयूं। लक्ष्मी बि वई ऐं उहा दुर्गा बि, काली बि वई, अलूप थी वयूं अलाए केॾां। उहे जीअं ई वयूं, विष्णुअ खे सम्झ में अची वियो, शिव खे बि सम्झ में अची वियो। ॿिन्हिनि जी शक्ति निकिरी वई, ॿिन्हिनि जो तेज हलियो वियो, बिल्कुलु कमज़ोर थी विया, शक्ति गुम, असहाय थी विया, निर्बल थी विया, निस्तेज थी विया। जीअं कंहिं भाईअ जी ज़ाल हली वञे, पेके हली वञे, महीनो 2 महीना, त भाई खे फ़र्क़ु त पवंदो आहे न। या कंहिंजी गर्लफ्रेंड छॾे हली वञे,
तो पंहिंजे भारत में मैसेज आयो, व्हाट्सअप ते मैसेज आयो कि फॉरेन में अगर कंहिंजी गर्लफ्रेंड छॾे हली वञेसि न छोकिरे जी, ब्रेकअप थी वञे, त अलाए छा हो, उहो फॉरेनर अलाए छा चवंदो, मूंखे इंडिया वारे जो यादि आहे त फॉरेन में हीअं चवंदा। ऐं भारत में अगर कंहिं छोकिरे जी गर्लफ्रेंड हली वञे न, तो उन छोकिरे जो दोस्त उन छोकिरीअ खे फ़ोन करे चवंदो अभी तक उसने खाना नहीं खाया है। भारत में इहो थींदो, भाई उहो वेगाणो थी वियो आहे तुंहिंजे बिना, उन रोटी कोन खाधी अथई। माना दोस्त सपोर्ट कंदो आहे इंडिया में, फॉरेन में न। उते चवंदसि हा ठीकु आहे मां ॿी ॾिसी वठंदुमि, हा उते ॿी ॾिसी वठंदा। त वेगाणो त थींदो आहे पुरुष, स्त्री शक्ति हली वञे त। विष्णु ऐं शिव भी हू थी विया, ब्रह्मा खे चिंता लॻे। हाँ विष्णु संसार जी पालना करण में असमर्थ थी वियो लक्ष्मीअ जे बिना, शिव संहार करण में असमर्थ थी वियो, त इहा जिम्मेदारी अची वई ब्रह्मा जे मथां। छो त सरस्वती कोन वई हुई, सरस्वती हुई पर वो ब्रह्मा जे मथां लोड वधी वियो, केतिरो संभाले। त हुन पंहिंजे ॿारनि खे सॾु कयो, ब्रह्मा जा ॿार सनकादिक ऋषि, नारद ऐं दक्ष, इन्हनि सभिनि खे ब्रह्मा मोकिलियो, वञी देवी जी आराधना कयो, देवी माता जी तपस्या कयो, उनखे पुकार कयो कि उहा, छो त मां नथो करे सघां, मां ही सभु कमु छॾे ॾींदमि त व्यवस्था चौपट थी वेंदी, तव्हां वञो। ताणीअ सभु आया, दक्ष ऐं मनु भी हो उन में, ऐं सनकादिक ऋषि, नारद, इहे जेके मानस पुत्र हुआ ब्रह्मा जा, इहे सभु आया ऐं देवीअ जी आराधना करण लॻा। हिकिड़े झंगल में अची करे हाणे कीअं आराधना करण लॻा, हिक ॿिए खां पुछनि था, ब्रह्मा मोकिलियो त आहे असांखे, पर आराधना कीअं कबी आहे, छा करणी आहे? त नारद चए थो चिंता न कयो, तव्हां प्रेम सां सिक सां बसि पुकारियो, भाव ते उहा राज़ी थींदी आहे, आदि शक्ति भवानी। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय अम्बे, जय जगदम्बे। फूल भी न मांगती, हार भी न मांगती, फूल भी न मांगती, हार भी न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, बोलो जय माता दी, भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। हो जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय अम्बे, जय जगदम्बे। ऊंचे ऊंचे पर्वतों पे डेरा मेरी माई का, ऊंचे ऊंचे पर्वतों पे डेरा मेरी माई का, ऊंचे ऊंचे पर्वतों पे डेरा मेरी माई का, जग है दीवाना सारा जग की सहायिका, जग है दीवाना सारे जग की सहायिका, चढ़ावे को न मांगती, दिखावे को न मांगती, चढ़ावे को न मांगती, दिखावे को न मांगती, वो तो
तो बस भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। बोलो जय माता दी, भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। जय जय अम्बे, 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 जय जगदम्बे। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। मेरी महामाया की तो माया ही निराली है, मेरी महामाया की तो माया ही निराली है। बिना मांगे दे दे वो तो ऐसी शेरा वाली है, बिना मांगे दे दे वो तो ऐसी शेरा वाली है। मेरी महामाया की तो माया ही निराली है, बिना मांगे दे दे वो तो ऐसी शेरा वाली है। पूजा भी न मांगती, पाठ भी न मांगती, पूजा भी न मांगती, पाठ भी न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी, बोलो जय माता दी। भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। 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 प्रेम से बुलाओगे तो दौड़ी चली आती है, प्रेम से बुलाओगे तो दौड़ी चली आती है। प्रेम से बुलाओगे तो दौड़ी चली आती है। पल में ही मेहरा वाली बिगड़ी बनाती है, पल में ही मेरा वाले बिगड़ी बनाती है। धूप भी न मांगती, दीप भी न मांगती, धूप भी न मांगती, दीप भी न मांगती, माँ तो बस भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। जय माता दी, भक्तों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। जय जय अम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे। 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 हिननि भाव सां पुकार कई, प्रार्थना कई देवी माता के, त देवी प्रगट थी, भाव ते प्रगट थी। ऐं देवताऊं हुन जे अॻियां जेके प्रार्थना पिया कनि, मनु दक्ष इहे, उहे चवनि था हे देवी माता तव्हांखे सभु पतो आहे, लक्ष्मी हली वई आहे, दुर्गा हली वई आहे, संसार जो कमु रुकिजी वियो आहे, शिव ऐं विष्णु अस्वस्थ थी विया आहिनि। उते देवी शक्ति उन्हनि खे चए थी कि इन्हनि खे देवताउनि खे यादि रखणु खपे कि उहे अकेला ई सभु कुझु कान्हनि, हू बिना शक्तिअ जे कुझु बि कान्हनि। उन्हनि खे शक्ति मां ई ॾिनी हुई ऐं भुलिजी विया, पाण खे सभु कुझु सम्झण लॻा। त हू चवनि था अम्मा हाणे कृपा कयो। तॾहिं उहा आदि शक्ति चए थी कि हाणे उहे ॿई वापसि ईंदियूं। दक्ष खे चए थी
कि शिव जी जेका ज़ाल थींदी सती उहा तुंहिंजे घर में ईंदी, मतिलबु मां ई तुंहिंजे घर में ईंदीसि अवतार वठी। ऐं लक्ष्मी बि ईंदी जॾहिं समुंड विलोड़ियो वेंदो उन मां निकिरंदी। ये ॿ घटनाऊं थींदियूं। दक्ष त ॾाढो प्रसन्न थी वियो, सोची आयो हुउमि ॿिए जे कम सां, मुंहिंजो कमु थी वियो। कॾहिं कॾहिं निस्वार्थ कमु करण वारे खे फल मिली वेंदो आहे, कयो हुई ॿिए जे लाइ पर ख़ुदि खे फल मिली वेंदो आहे। इन करे जीवन में केवल स्वार्थ सां ई कम न कजो, परमार्थ जे करे बि कम कबा आहिनि। त पोइ ईअं थियो जॾहिं उहो समय आयो सतीअ जे घर, दक्ष जे घर सती आई, त पोइ उहा कथा थी अचे जेका पाण सावण में ॿुधंदा आहियूं। पोइ उहा सती दक्ष यज्ञ में जली वई। वरी पार्वती आई, त पार्वतीअ जे अचण खां पहिरीं देवी भागवत में अचे थो हिमालय देवी जी आराधना कई आहे, हिमालय पर्वत, ऐं देवी हुनखे दर्शन ॾेई करे हिकु उपदेश ॾिनो आहे ॾाढो सुठो, जंहिंखे देवी गीता बि चइबो आहे। ऐं पोइ पार्वतीअ जे रूप में उते आई। लक्ष्मी निकिती जॾहिं समुंड विलोड़ियो वियो, तॾहिं तारकासुर थियो, भॻवानु शिव हुनखे मारियो। पर हिकु ॿी वरी आई ॻाल्हि कि देवी सतीअ जॾहिं शरीर त्यागियो त हुन शरीर खे भॻवानु शिव खणी करे घुमे पियो। विष्णु भॻवानु सुदर्शन चक्र सां उन शरीर जा टुकड़ा टुकड़ा कया हुआ। जिते जिते टुकड़ा किरिया उते उते शक्ति पीठ थी विया। 51 चवंदा आहिनि के 52 चवंदा आहिनि। देवी भागवत में 108 लिखियल आहिनि, 108। उन में हिकु असां सिंधियुनि जो बि शक्तिपीठ अथव, हिंगलाज माता। ऐं ॾाढो महत्वपूर्ण जिते देवीअ जो सिर किरियो हो उहो आहे हिंगलाज माता, असां सिंधियुनि जी देवी। बाक़ी ॿियनि हंधि अलॻि अलॻि जॻह ते, जीअं प्रयाग में ललिता देवी, हर सिद्धि उज्जैन में, ईअं अलॻि अलॻि जॻहनि ते शक्तिपीठ थिया। तंहिंखां पोइ हाणे अठों छॾे करे पाण 9, 8 में बि उहे ॻाल्हियूं आहिनि भागवत पुराण जूं। 9 नंबर जेको आहे स्कंद, उन में वर्णन थो अचे कि देवीअ जा ॿिया कहिड़ा रूप आहिनि, घणा अवतार आहिनि, घणा अंश आहिनि। लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा इहे त आहिनि ई। वेद व्यास ॿुधाए थो कि पहिरीं आहे मूल प्रकृति, देवी मां बि मूल प्रकृति आहे। ये सॼी सृष्टि सम्झो, या इन जी बि कारण जेका आहे मूल प्रकृति, जंहिंमां सृष्टि पैदा थिए थी, उहा मूल प्रकृति आहे। उहा परम ब्रह्म परमात्मा जी शक्ति आहे। हाणे उन मूल प्रकृतिअ मां बि 5 प्रमुख देवियुनि जो प्राकट्य थियो। उहे कहिड़ियूं कहिड़ियूं हुयूं? दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, इहे 3 ॿुधी चुका आहियूं। 2 ॿिए बि आहिनि। हिकु राधा, जेका कृष्ण भॻवान जी संगनी आहे राधा, इहा मूल प्रकृतिअ जो अंश आहे, हिननि जे बराबरि जी आई आहे। सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा जे बराबरि जी कैटेगरीअ जी आहे राधा। ऐं ॿियो सावित्री, सावित्री बि इन्हनि जी कैटेगरीअ जी आहे, माना विज्ञान जी देवी सावित्री, विज्ञान। पोइ इन्हनि जूं कथाऊं आहिनि, इहे असां ॿुधंदासीं। पहिरीं हिकु परिचय थी वञेव, वरी उन खां पोइ वारियूं जेके प्रगट थियूं, ही ऊंची कैटेगरीअ जूं। पोइ इन्हनि खां थोड़ियूं हेठि देवियूं जेके आहिनि प्रमुख, उहे आहिनि गंगा, तुलसी, मनसा देवी, षष्ठी देवी, माना छठी देवी, देवसेना,
जॾहिं ॿार जी छठी थींदी आहे तॾहिं इहा देवी ईंदी आहे। मंगल चंडिका, काली, वसुंधरा, ये धरती, इहे देवियूं आहिनि। तंहिंखां पोइ जेके देवता आहिनि न, उन्हनि जी पत्नियुनि जा नाला आहिनि। भई देवता जेके आहिनि, हर देवता जी ज़ाल जो वर्णन आहे। श्रवण कयूं थोड़ा थोड़ा। अग्नि देवता जी ज़ाल जो नालो आहे स्वाहा। स्वाहा। यज्ञ देव जी ज़ालुनि जो नालो आहे दीक्षा ऐं दक्षिणा। यज्ञ जी ज़ाल दीक्षा ऐं दक्षिणा। पितरनि जी ज़ाल स्वधा। वायुदेव जी ज़ाल आहे स्वास्ति, स्वास्ति देवी। गणेश भगवान जूं ज़ालूं आहिनि पुष्टि देवी, रिद्धि ऐं सिद्धि। भगवान अनंत जी पत्नी आहे तुष्टि। ईशान देव जी पत्नी संपत्ति। ईशान देव माना जेका ईशान कोण थींदो आहे न, पूरब ऐं उत्तर जे विच में, इते अगरि कोई माण्हू साधना करे त उनखे संपत्ति मिलंदी। ईशान जी ज़ाल आहे संपत्ति। कपिल भगवान जी पत्नी धृति देवी माना धैर्य। सत्य देव जी पत्नी सती देवी। मोह जी पत्नी दया। काल जूं ॿ ज़ालियूं आहिनि, धीअरियूं आहिनि मृत्यु ऐं ज़रा। उन्हनि जी शादी थी वरी ज्वर सां, बुखार सां। देवताउनि जी माता आदिति आहे ऐं ॿिए बि अनेक। ही वॾो विस्तृत वर्णन आहे। इन्हनि सभिनीनि जो वर्णन करे आख़िरीअ में इहो वर्णन थो अचे कि जेके तव्हां सामान्य मायूं स्त्रियूं आहियो, इहे बि देवीअ जो अवतार आहियो। आख़िरीअ में इहो थो अचे, तव्हां जेके सामान्य हर स्त्री उन देवीअ जो, पर हुन जे बराबरि कोन आहियो, गंगा या हिननि जे। पर का न का ॻाल्हि त कॉमन हूंदी। स्त्री जा जेके गुण आहिनि, स्वभाव आहिनि, सभिनीनि देवताउनि जी पत्नियुनि जा नाला ॿुधाइण खां पोइ आया आहिनि इहे, कि जेके सामान्य स्त्रियूं आहिनि उहे बि देवीअ जो अंश आहिनि। इन करे स्त्रियुनि जो अपमान न करणु खपे। इहो सभु ॿुधाए करे ऐं पोइ वेद व्यास ॿुधाए थो कि जेके महान वॾियूं स्त्रियूं आहिनि, देवताउनि जूं ज़ालूं, उन्हनि में बि सामान्य स्त्रियुनि वांगुरु बि कॾहिं कॾहिं ईर्ष्या द्वेष पैदा थींदो आहे। चाहे लक्ष्मी सरस्वती हुजनि, इन्हनि में बि त हिकिड़ी कथा थी अचे, या कथा कारकत जी कथा में बि ईंदी आहे कि देवी भागवत जे अनुसार कंहिं कल्प में ईअं हो कि विष्णु भगवान जूं 3 ज़ालूं हुयूं। लक्ष्मी त हुई, ॿियो गंगा बि उन जी ज़ाल हुई, ऐं सरस्वती बि। सरस्वती, लक्ष्मी ऐं गंगा भगवान विष्णुअ जूं पत्नियूं हुयूं 3। त बढ़िया रहंदा हुआ, पर गंगा खे भगवान हिकु दफ़े गंगा खे भगवान विष्णुअ ते ॾाढो प्यार पियो अचे ॾिसी करे। हू ॿई बि बीठियूं हुयूं त मुस्कुराए करे हाव भाव सां विष्णुअ ॾे निहारण लॻी। हो बि ॾिसनि थियूं त विष्णु भगवान बि मुस्कुराइण लॻो। इहो हुन खां सहन थियो कोन, सरस्वतीअ खां। लक्ष्मी त वरी बि चुपचाप बीठी रही। सरस्वतीअ ॻाल्हाइणु शुरू कयो गंगा खे कि छा थी सम्झी, स्मार्ट आहीं या तूं, पाण खे स्मार्ट थी सम्झी?
ऐं विष्णु खे चएसि थी तव्हां बि बढ़िया खिलो पिया था, मुस्कुरायो पिया था, असां छा ईअं ई आहियूं, छा घासलेटी? असां मतिलबु ईअं ई आहियूं। पतीअ जो धर्म आहे, अगरि टे पत्नियूं आहिनि त टिनिनि में समता रखे, समानता बराबरि रखे, घटि वधि न। तव्हां त भेदभाव पिया था कयो, तव्हांजे लाइ हिकु ई इम्पोर्टेंट थी वई आहे, अची विड़ियूं। त सरस्वतीअ जो ॿुधी करे गंगा हुनखे घटि वधि थी ॻाल्हाए कि तोखे कंहिं मना कई छा, तूं बि ॻाल्हाईंसा न, तूं बि निहारींसा न। त लक्ष्मी ॿिन्हिनि खे शांत थी कराए त गंगा खे ईअं लॻो कि लक्ष्मी हुनजो फेवर थी खणे। त गंगा छा कयईं, पहिरीं विच वारो ई फासंदो अथव, बचाइण, बीच बचाव करण वारो। उनखे शराब ॾिनईसि कि वञी करे तूं नदी थी धरतीअ ते। ऐं लक्ष्मीअ खे बि गंगा लक्ष्मीअ खे शराब ॾिनो। हा, हिक ॿिए खे टिनिनि शराब ॾिनो कि नदी वञी थी, हुनखे हुनखे विड़ियूं टई अची पाण में, उहे टई नदियूं थियूं। गंगा बि नदी थी, सरस्वती बि नदी थी, लक्ष्मी पद्मावतीअ जे नाले सां नदी थी। पोइ विष्णु अची हाणे मां ॻाल्हाया, शराब थी विया। विष्णु चयईं कि जॾहिं हाणे त तव्हां नदियूं वञी करे ठहो, पर तव्हांजे द्वारा ॾाढनि जीवन जो कल्याण थींदो। पर जॾहिं 5000 साल थी वेंदा धरतीअ जा, त कलयुग जा 5000 साल पोइ तव्हां ईंदा वापसि। उन्हनि में सरस्वती माता वञी चुकी आहे, सरस्वती नदी उहा वञी चुकी आहे। अञा 2500 साल बि कोन थिया आहिनि, 2500 साल थी आहिनि। पोइ धीरे धीरे गंगा नदी बि सुकी वेंदी, ईअं चवंदा आहिनि, लुप्त थी वेंदी, ऐं पद्मावती बि। पोइ देवी भागवत में अचे थो, जॾहिं गंगा नदी हली वेंदी न, त हिन कलयुग जो प्रभाव एॾो वधी वेंदो, कलयुग जो माण्हू धर्म कर्म छॾे ॾींदो। कलयुग जे वर्णन में अचे थो, ॾाढो कुझु अचे थो, पर स्त्रीअ जे स्वभाव जे बारे में वधीक थो अचे कि कलयुग जूं स्त्रियूं कहिड़ियूं थींदियूं। उहे अहिड़ियूं थींदियूं जो हुननि जो घोटु त लकड़ बगो थी बीठो हूंदो, ऐं हीअ घर जूं मालकिन थी वेंदियूं, मायूं। घोटु त हुनजे अॻियां पुठियां पियो घुमंदो कि जीअं माई चए तीअं मूंखे करिणो आहे। ऐं माई पंहिंजे ॿारनि खे शिक्षा ॾींदी पंहिंजे पेकनि जी, साहुरनि जी न। माई पंहिंजी धीअरुनि जी कमाई खाईंदी, उहा जेका हेड हूंदी घर जी, उहा ॿारनि जो उपयोग करे धन कमाइण जी कोशिशि कंदी। उहा माई ॻाल्हाइण में बेकार, ॻाल्हाइण में ख़राबु, बेकार, न सत्य सां मतिलबु, न धर्म सां मतिलबु, न न्याय सां, पाण खे होशियारु सम्झंदी, पंहिंजो ई श्रृंगार करण में पूरी हूंदियूं स्त्रियूं। अहिड़ो वर्णन अचे थो कि मायूं स्वच्छंद थी वेंदियूं। उहो त हाणे ई थिए पियो थो, स्वतंत्रता जे नाले ते। जेके वामपंथी आहिनि न, कम्युनिस्ट, उन्हनि इहो प्रचार कयो कि हिंदू धर्म में मायुनि सां ॾाढो अन्याय थियो, अत्याचार थियो, सती प्रथा, पर्दा प्रथा, बाल विवाह, अलाए छा छा ॿुधाईंदा आहिनि। अगरि ईअं हुजे हा त देवी भागवत ॼण हुजे हा छा ग्रंथ जेको स्त्रियुनि जी महिमा सां ई भरियल आहे। पर कॾहिं हिननि वामपंथियुनि मुस्लमाननि मायुनि जे लाइ कॾहिं ॻाल्हायो कि वीचारियूं बुरके में थियूं घुमनि, 3 तलाक, घोटु रुॻो चएसि तलाक 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 त थी वियो तलाक। ऐं ॿियो हिननि में अञा हलाला बि थींदो आहे, माई खे बसि घुमाईंदो रहो, हिन सां शादी कराए, हिन खां तलाक ॾियाराए करे हाणे हिन सां शादी कराए, पोइ वरी हुन सां ई घोट सां शादी करे सघे थी। त हुन लाइ कॾहिं कंहिं ॻाल्हायो आहे वामपंथीअ या स्टैंडर्ड माण्हुनि लेखकनि? कोन ॻाल्हायो आहे।
त हुननि त अलाए छो उन्हनि हिंदू धर्म खे नष्ट करण जी कोशिशि कई, पर मायूं चकर में अची वियूं। हाणे उन्हनि खे स्वतंत्रता बि खपे, आज़ादी बि खपे, स्वच्छंदता बि खपे, पर उहे न घर जूं रहंदियूं न घाट जूं, जिन धर्म छॾे ॾिनो। ऐं जलेबियुनि त अञा महान कमु कयो। जलेबियुनि मायुनि खे अञा धर्म खां दूर करे छॾियो कि तेरे में कुछ है, तू सामान्य नहीं है। उन्हनि खे कूड़ नकली एटीट्यूड करणु सेखारियो कि गुण भली न हुजे, छोड़ रेखा, गुण नहीं हो कोई बात नहीं, लेकिन तू दिखा कि तेरे में गुण है। इहो जलेबियुनि सेखारियो आहे कि तू दिखा, झूठ मूठ दिखा। लोग देखते हैं केवल, वो ढूंढने थोड़ी आएंगे कि तेरे में है या नहीं। तू बढ़ा चढ़ा के झूठ मूठ बोला कर कि ऐसा है वैसा है, इतनी कमाई है हमारी, इतना वो है। इहो हली रहियो आहे। इहो ई कलयुग आहे, कलयुग जो प्रभाव आहे। पोइ कल्कि भगवान ईंदो ऐं सभु व्यवस्था ठीकु कंदो। त इहे सभु वर्णन अचण खां पोइ प्रलय थींदी, ईंदड़ समय में प्रलय ईंदी, पोइ वरी सृष्टि जी उत्पत्ति थींदी। त उहे असां सुभाणे ॿुधंदासीं। जेके देवियुनि जो असां रुगो नालो ॿुधोसीं कि धरती माता, वसुंधरा देवी ऐं ॿिए बि कुझु देवियुनि जूं कथाऊं सुभाणे ॿुधंदासीं। बोल देवी माता की जय।